नाज़रीन नुसरत फिरोज़ में सोलंकी बिरादरी जे पिंधरनि विच में झेड़े में हिकु ॼणो क़त्ल थी वियो आहे ऐं इन वार तफ़सील मालूम कयो था महबूब कलोड़ो खां। महबूब, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल नौशरफ जी बेनज़ीर कॉलोनी सरबिया जिते ही वाक़ियो पेश आयो मां तव्हांखे ॿुधाईंदो त फसल जी बेल तां सोलंकी बिरादरी जे ॿिनि धुरनि में जहिड़ो थियो आहे। कुहाड़ियूं लॻण सबबि नौजवान आहे मज़हर अली सोलंकी उहो मारिजी वियो आहे। मां तव्हांखे इहो ॿुधायां त टे जेके माण्हू आहिनि उहे ज़ख़्मी आहिनि, जिन में गुलाम अब्बास, ज़मीर अली ऐं जमीर सोलंकी जेको आहे शामिल आहिनि। मां ॿुधायां तव्हांखे त इन्हनि टिनी जी जेका हालत ॻणती जोगी हुजण करे खेनि नवाबशाह जेको आहे रेफर कयो पियो वञे। मां इहो तव्हांखे ॿुधायां त फसल जी बेल जी दांह खणी वञण ते उहो जेको आहे जहिड़ो थियो आहे ऐं जेके वारस आहिनि पोतीअ जा उन्हनि जो चवणु आहे त वहीद सोलंकी वारनि ॾे असां दांह खणी वियासीं त तव्हांजा जेके माण्हू आहिनि उहे फसल जी बेल पिया कराइनि, जंहिं तां उहो जहिड़ो शुरू थियो ऐं उन्हनि जेको आहे खेनि जेको कुहाड़ियूं हणी ज़ख़्मी कयो ऐं हिकिड़ो नौजवान क़त्ल करे छॾियो आहे। जी महबूबा, जी महिरबानी।